असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ज़िले ठटे जे इलाइक़े सौटे मोरी ते, जिते हिन वक़्तु जेको असां हिते ज़मीन ते बीठा आहियूं, जिते अॾे ते बि वियासीं ऐं हिते ज़मीन ते बीठा आहियूं। ऐं हिन वक़्तु जेको असां हिते जेके माण्हुनि खां पुछा कंदासीं त टमाटे जो छा रेट आहे ऐं हुनजो छा चवणु आहे, हुन सूरत जे हवाले सां असां माण्हुनि खां पुछा कंदासीं। जी ऐं टमाटे जो रेट बि कोन्हे ऐं हीउ जेको टमाटो जेको आहे हिन में तक़रीबन 1.5 खां 2 लख रुपया ख़र्चो बि अचे पियो। ऐं हिन वक़्तु जेको टमाटो आहे तव्हांजो कहिड़ो हिसाब वञे पियो ऐं ज़मीनदार खे तव्हांखे छा मिले पियो, असांखे थोरो ॿुधाइजां। हींअर टमाटे का रेट न आहे, हींअर 80 क्रेट लॻो पियो आहे, हिन में 200 रुपया क्रेट में वञे, हिन में छा ज़मीनदार असांखे ॾींदो। हींअर 2 लख रुपया एकड़ जो ख़र्चो लॻो पियो आहे, मुंहिंजी का शइ कान्हे, सभु ख़र्चो ई कान निकिरे, ख़र्चो कान निकिरे, बसि बिना वक़्तु पिया कमायूं, ॿार बच्चे छला पिया खाऊं। हींअर महांगाई जो लॻो पियो आहे, कुझु बि नथो मिले असांखे, छला बचा मारियो हीअं लंगर किरियो पऊं, का शइ नथी मिले। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं पंहिंजो ज़िले ठटे जे इलाइक़े बघाड़ ऐं सोटे मोरी जे हिते, जिते हिन वक़्तु असां टमाटनि जे ज़मीनदार बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, हिते हारी बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछा कयूं था त हिन वक़्तु जेको सूरत हालत हुई जेकी कोरोना जे हवाले सां मुल्क में ख़राबु लॻी पई आहे, ऐं हिन वक़्तु जेको टमाटे जो रेट बि जेको आहे सो बि घटि लॻो पियो आहे। असां सां गॾु हिते हारी मौजूदु आहे, उन्हनि खां पुछूं था त हिन वक़्तु टमाटे जो छा रेट आहे ऐं हिन वक़्तु टमाटे में ख़र्चु केतिरो हो ऐं रेट छा आहे। जी बाबा, टमाटे 200 200 रुपया क्रेट लॻो पिया, 2 लख रुपया हिकिड़े एकड़ ते ख़र्चु। असांखे त हिन मां का शइ कोन मिले, बचा मारियासीं 4 महीना 6 महीना बीठो टमाटो तयारु कयोसीं, अॼु चूंडे रखो था, को चए थो अॾे लथो लाहियां, को चए थो लाहियां थो, भला कोन लाइ वारस आयो, ख़ुदा ॾिनो आहे, माण्हू त कोन ॾिनो आहे, उहो रब लाहींदो, पर बाज़ारूं चवंदा बंदि आहिनि, होटलियूं बंदि आहिनि, का शइ कोन मिले, टमाटो बि कोन असां सां गॾु हारी मौजूदु आहे, उन खां पुछा कंदासीं त जेको आहे रेट छा आहे ऐं कहिड़ो कहिड़ो रेट टमाटे जो वञे पियो, 80 किले जो क्रेट घणे में वञे पियो ऐं हिन वक़्तु छा आहे टमाटे जी। असांखे असां गॾु हारी मौजूदु आहे, असां बाबा हींअर रेट आहे 100 रुपया क्रेट वञे पियो, माण्हू कुझु कोन था करे सघूं, हाणे रोड ते नथा चवनि महांगाई वॾो ज़ोर लॻो पियो आहे, ख़र्च वॾा आहिनि। न पंहिंजो रेट जेको आहे टमाटे जो घणे पियो वञे क्रेट? 100 रुपया वञे पियो। टमाटे में हींअर जेको एकड़ ते घणो ख़र्चु आहे, टमाटे ते एकड़ ते ख़र्चु घणो आहे? लख थियो वञे ख़र्चु, भाण या लॻा पाण दवा महांगा लॻे पिया आहिनि, हिकिड़ी दवा 2000। तव्हांजो संत गवर्नमेंट खां कहिड़ो मुतालबो त रेट घणो हुअणु खपे टमाटे जो? असांजो मुतालबो मतिलबु 15 रुपया हुजे मण या क्रेट? क्रेट 80 किले जो आहे। रेट बि जेको आहे हिन वक़्तु घटि लॻो पियो आहे ऐं ॿुधण में इहो आहे त 80 किले जेको क्रेट आहे ऐं उहो बि तक़रीबन हिन वक़्तु 100 रुपया वञे पियो। ऐं तव्हां वटि हिन वक़्तु जेको रोज़ानो घणा क्रेट वञनि पिया, इहो थोरो असांखे आगाह कजां। हिन वक़्तु जेको तव्हां वटि मज़दूर आहिनि ऐं तव्हां वटि रोज़ घणा क्रेट निकिरनि था, उहो थोरो असांखे आगाह कजां। हिन वक़्तु असां 30-40 क्रेट डेली, फी मज़दूर 3 क्रेट रेट ॾींदो आहे, फी मज़दूरी दिहाड़ी आहे 300 रुपया, 100 रुपया क्रेट जी रेट आहे, उन करे हींअर छा थो थी 100 रुपये में। न रोज़ानो जेको अॼु जेको तव्हांजी चुंडाई हले पई, इन में तव्हांजो रोज़ अॼोके ॾींहं में तव्हांजा घणा जेके आहिनि क्रेट निकिता आहिनि टमाटे जा? अॼु क्रेट 40 निकिता आहिनि, 40 क्रेटनि मां 4000 मां मज़दूरी ॾियो या ज़मीनदार खे ॾियो। न अॼु जेको आहे तव्हां वटि जेके आहिनि जेके मज़दूर घणा आहिनि हिते? मज़दूर तक़रीबन 15 आहिनि। 15 मज़दूर मौजूदु आहियूं टमाटनि जे जेको ज़मीन ते। ऐं हिन वक़्तु जेको असां सां गॾु हारी बि मौजूदु हुआ, उन्हनि खां बि असां पुछा कई त जेको टमाटे जो जेको रेट आहे सो बि तक़रीबन हींअर 100 रुपया क्रेट वञे पियो। तक़रीबन हुन क्रेट जो जेको वज़न आहे घटि में घटि 80 किलो वज़न आहे। ऐं हुनजो इहो चवण जो मुतालबो इहो आहे त जेको आहे त ज़मीन जो जेको असांजो एकड़ ते टमाटे ते ख़र्चु जेको असांजो हिन वक़्तु आहे 1.5 खां 2 लख रुपया असांजो ख़र्चो आहे। ऐं रेट न हुअण जे करे असां हिन वक़्तु फाका कशी ते मजबूर आहियूं। हिननि मुतालबो कयो सिंध गवर्नमेंट खां त महिरबानी करे जेको टमाटे जो क्रेट जो रेट जेको आहे सो घटि में घटि 2000 खां 2500 रुपया जेको क्रेट कयो वञे, ताकी असां पंहिंजे बचनि जो गुज़र करे सघूं ऐं असांखे बि हिन मां कुझु मिली सघे। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी, ठटो। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.